सोट तव्हां मूंसा खे दादलो करे छॾियो आहे। जे दादलो न बि कयो अथवसि न त बि मूंसा जा पर निकिरी आया आहिनि। पर निकिरी आया आहिनि? सोट ॻाल्हाइण जी तमीज़ कान्हेसि। तव्हां लाइ न्यापो कयो अथई, पर न्यापो न, ॼण तव्हां लाइ धमकी पियो ॾिए। वो इन करे लाला जो तो बि ख़बर ॿुधी हूंदी इहो बहावल वारो छोरो शमीर अगवा थी वियो आहे। छा हुनखे मूं अगवा कयो आहे जो मूंखे दोॾा ॾेखारण लाइ पहुतो? लाला शक माण्हुनि जो होश उॾाए छॾींदो आहे। तूं हुनजी दिलि में न कर। मूंसा कमारो माण्हू आहे। तूं हुन ते हथु रख जेसीं ताईं असां हुनखे इस्तेमालु नथा कयूं। शमीर जी कंहिंसां दुश्मनी आहे ऐं हुनखे अगवा करण जे पुठियां कंहिंजा हथ थी सघनि था। नवाब खान खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? जेसि ताईं हुनखे चोर नथा मिलनि तेसि ताईं माण्हू त छा, माण्हू जे पाछूले ते बि शक कंदो। तव्हां जे करे मूं मूंसा जी बदतमीज़ी बर्दाश्त कई, न त डंडो ई हिकिड़ो सींध वारो ॾियां सां। छॾे हिननि ॻाल्हियुनि खे लाला। तूं इहो ॿुधा त न्यापो कहिड़ो ॾेई वियो आहे? चए पियो त राति तव्हांजो महिमान आहियां। मूंसा खे शक न लाला, पूरो यकीन आहे शमीर खे असां अगवा करायो आहे। अगवा करण जे पोयां नवाब खान जा हथ आहिनि न, त हुनखे मूंसा बि छॾाए न सघंदो। मूंसा अजायो हथे तो भॼंदो। ॿ ॾींहं छोरे खे सटको ॾींदा जॾहिं त हुनखे का बि ॼाण न आहे, ऐं जॾहिं नवाब वारनि खे हुननि मां का बि ॼाण न मिलंदी पाण ई बेज़ार थी हथु कढंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।